हाँ तवा जो मरहलो इहो आहे त शिराज़ी कम कोन कयूं पर थींदो की न पीपला बोड़ा आहिनि शिराज़ी बोड़ा आहिनि ऐं ॿियो पीपलनि खे हटाइण लाइ कुझु कयूं थींदो की न सभु पाण में गॾिया वतन थींदो कुझु कोन तंहिंजे करे अधो मोह अधी जाई असीं ओतिरे जा ओतिरा मैं चङा कि मेरा भाई चई तूं धूड़ ओछाई हाणे तव्हांजो मिज़ाज थी वियो आहे इहो ठटे जे माण्हुनि जो पर तव्हांखे यादि रखणु खपे त ही गुज़िरियल 10-20 सालनि में पीपल्स पार्टी ऐं लीगनि जो ठाहियल ठटो आहे 88 खां पोइ जो सिलाई मशीनुनि अटे जे गुण नाली ऐं नलके वारो ठटो आहे हिकिड़ो ॿियो बि ठटो हो जेको हिन सिंध जो तख्तगाह हो जंहिं लाइ पढ़ाॾो सोई संद में सिराज लिखियो आहे त सिंध जे तक़दीरुनि जा फ़ैसिला ठटे जे घिटनि में थींदा हिकिड़ो ॿियो बि ठटो हो जेको शाह इनायत जो ठटो जे मुग़लनि खे ललकार कई ऐं मुग़लनि जे आॾो हथियार फिटा न कया हिकिड़ो ॿियो बि ठटो हो दूल्हे दया ख़ान जो ठटो जे सिंध जे मुख़ालिफ़नि जे आॾो सभई सालारी जा फ़र्ज़ अंजाम ॾिना उहो बि ठटो हो हिकिड़ो ठटो उहो बि हो हिकिड़ो ठटो मालिक ख़ुश्क जो ठटो हो शाह बंदर जे शहीदनि जो ठटो हिकिड़ो ठटो उहो ठटो हो जिते झोक का भंभट भड़का जा शहर गुंजदा जिते मोहसिन अब्बासी जहिड़ा शाइर हूंदा जिते सर्वेट सजावली गजगोड़ कंदो जिते सर्वेट सजावली जी गजगोड़ हूंदी त डिजो नहान साथियो के रईस खान पीर खां डिजो न के मुलामीए फकीर शेख पीर खां डिजो न तोब तंग खां डिजो न चक चीर खां उठो शीअ थी उठो हक़ लाइ लड़ो अते जो साम्हूं नहीं के साफ़ सच चो उहो ठटो किथे आहे मोहम्मद खान मजीदी वारो ठटो किथे आहे केर विकाणा ठिकर ठोबर ठेर विकाणा अरडा कई अरडेर विकाणा गुंगी बोड़ी मुंहिंजो नालो कुछण पुछण मुंहिंजो बंद मुंहिंजो नालो आहे सिंध ॾाढा होशू तुंहिंजा ॾोटा अॼु बि आहिनि चोट चरियान नारो जिन जो सिंध न रेसू पतो जिन जो पंदी पंध उहो ठटो किथे आहे उन ठटे खे 10 किलो जे अटे जी थैलीअ ते पीपलनि ऐं लीगलनि खपाए छॾियो आहे उन्हनि ठटे जे बाइज़त बाग़ैरत लाजवाब माण्हुनि खे हुननि साइकिलनि ऐं नलकनि जे एवज़ सुम्हारे छॾियो आहे अड़े ही उहो शहर आहे जंहिं शहर सॼे पाकिस्तान मां हिन शहर जे लाक़बनि ते एमआड जी तहरीक में जेके पहिरियां लाक़ब टुटा त ठटे जा टुटा सॼी सिंध पंहिंजी आहे सॼी सिंध अवामी तहरीक जी अवामी तहरीक सिंध जी मां आहे अवामी तहरीक जा लेखा कोन्हनि फलाणे वोट ॾिनो फलाणे कोन ॾिनो फलाणो इस्तक़बाल न आयो मां को ॾिसंदी आहे छा त कहिड़े पुट मूंखे मोड़ ॿधराया कहिड़े मूंखे हज लाइ टिकेट वठी ॾिनी कहिड़े मूंखे दम जी दवा वठी ॾिनी कंहिं मूंखे अची जेको ज़ेवर पाराया कंहिं अची मूंखे राति जो पेरनि खे भीड़ा ॾिना मां ॾिसंदी आहे कहिड़ो बचो तकलीफ़ में आहे जेको राति जो सीअ में ॾकंदो पियो आहे मां अची रली खणी वञे मथां विझी छॾींदी आहे तव्हां मां जेको बि साबित कदम आहे जेको बि सालिम ज़हन आहे जेको बि सुजाग आहे जेको बि सुजान आहे जेको बि गैरतमंद आहे उहो असांजो आहे जेकॾहिं मालिक ख़ुश्क जीअस मुआज़ जो थोरी फाटक में विढ़ंदे शहीद जो असांजो आहे जुमन गुटको कराची में विढ़ंदे तरक्की पसंद जो कारकुनो विढ़ियो शहीद जो असांजो आहे अख्तर मक्सी सिंध यूनाइटेड पार्टी जो असांजो आहे लाला असद पठान अल जुल्फकार ऐं सिपाफ जो असांजो आहे अयास समो असांजो अब्दुल्ला मुराद असांजो आहे मुनवर सरवर्दी असांजो आहे ऐं हूअ जेका असांजी भेण जेका हिकिड़े ॾींहुं हमलो थियो ऐं ॿिए ॾींहुं वरी अस्पतालनि में वई ऐं उथी बीठी ऐं हिननि गद्दार वॾेरनि वांगुरु ऐवान सदर में लिकी कोन रही उहा बेनज़ीर भुट्टो असांजी हुई असांखे पीपल्स पार्टी से तमाम घणनि पॉलिसीज़ सां इख्तिलाफ़ है पीपल्स पार्टी
जेको चवे थी वो करे न थी ऐं जेको करे थी वो मञे कोन थी। पर आउं हिन मीडिया जे साम्हूं ऐं तव्हांजे साम्हूं ऐं ठटे जे माण्हुनि जे साम्हूं वाज़ह ऐलान थो कयां, अवामी तहरीक तरफ़ां हिकिड़ो ज़िम्मेदार असीं पीपल्स पार्टी खे शिकस्त ॾियणु चाहियूं था उन जे करप्शन जे करे, उन जे लाकानूनियत में ॾिनल मदद जे करे, उन जे अमेरिका जे पुछ लटकाउ हुअण जे करे, उन जे सिंध जे पाणी ऐं नाले जो सौदो करण जे करे। पर असीं कंहिं बि जनरल खे, असीं कंहिं बि डिक्टेटर खे, असीं एस्टेब्लिशमेंट जे कंहिं बि एजेंट खे इहा इजाज़त न ॾींदासीं त पाकिस्तान जे ग़लती सही, करप्टी सही, गैर कानूनी हरकतुनि खे मदद कंदड़ी सही, पर सदर खे गैर आईनी तरह हटाइण जी अवामी तहरीक हरगिज़ हिमायत न कंदी। पीपल्स पार्टी जा कारकुनो तव्हां जेके वोटर पीपल्स पार्टी जा हुजनि, कहिड़ियुनि तंज़ीमुनि जा हुजनि, तव्हीं पाण फ़ैसिलो कयो त सिंध में हींअर केरु आहे जंहिंजी तव्हीं साख ॾेई सघो।